साईं सदाई करी मथे सिंध सुकार बोला। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा शागिर्दो अस्सलामु अलैकुम। साइंस क्लास चऊं बा पंजो जी एक नई वीडियो सां गॾु अवां जी खिदमत में हाज़िर आहियां। वीडियो के शुरू खां आख़िर ताईं शौक़ ऐं तवज्जो सां ॾिसंदो त इंशाअल्लाह ज़रूरु फ़ाइदो हासिल थींदो। अॼु असांजो मौज़ू आहे एटम, मालिक्यूल, मिलावतूं ऐं मुरकब। एटम, मालिक्यूल्स, मिक्सचर्स एंड कंपाउंड्स। एटम कंहिं बि अंसर जो नंढे में नंढो ज़रड़ो हूंदो आहे जंहिंमें उन्ही अंसर जूं सभई ख़ासियतूं मौजूदु हूंदियूं आहिनि। तव्हां पंहिंजे पसगरदाई में जेकी बि शयूं ॾिसो था जिन में ख़ुदि तव्हां बि अची वञो था से सभई लखे ऐं किरोड़े एटमनि जूं ठहियल आहिनि। पेंसिल जी चोंब खां वठी झूपड़ियुनि, घरनि ऐं आसपास मौजूदु ॿूटनि ताईं सभई शयूं लखे ऐं किरोड़े एटमनि जूं ठहियल आहिनि। पर उन्हनि एटमनि जे अंदरि बि ॿिया बारीक ज़रड़ा पार्टिकल्स मौजूदु हूंदा आहिनि जिन खे इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स ऐं न्यूट्रॉन्स चइबो आहे। सभई अंसर एटमनि जा ठहियल हूंदा आहिनि। कंहिं बि अंसर जा सभई एटम हिकु जहिड़ा हूंदा आहिनि। हाइड्रोजन सभिनी अंसरनि मां सादे में सादो अंसर आहे। हिन ज़मीन ते सभिनी अंसरनि खां वधीक आम अंसर ऑक्सीजन आहे। हर हिकु अंसर जूं पंहिंजूं पंहिंजूं मख़सूस ख़ासियतूं हूंदियूं आहिनि जिन जे वसीले उन्हनि अंसरनि जी सुञाणप करे सघिबी आहे। रदरफोर्ड पहिरियों शख़्स हो जंहिं एटम जो ख़ाको तयारु कयो जंहिंमें इलेक्ट्रॉननि खे मर्कज़ यानी न्यूक्लियस जे चौधारी गर्दिश कंदे ॾेखारियो वियो। मालिक्यूल कंहिं बि मुरकब, कंपाउंड शइ या अंसर जो उहो नंढे में नंढो ज़रड़ो आहे जेको एटमनि जे कंहिं ग्रुप जे मिलण सां ठही पवंदो आहे। जॾहिं बि ॿ या ॿिनि खां वधीक एटम पाण में मिली वेंदा आहिनि त हिकु मालिक्यूल ठही पवंदो आहे। पाणी हाइड्रोजन अंसर जे ॿिनि एटमनि ऐं ऑक्सीजन अंसर जे हिकु एटम सां मिलण ते उन पाणी जे हिकु मालिक्यूल ठहण जो वाज़ह मिसाल आहे। मालिक्यूल ज़रूरी न आहे त उहो सदाईं मुख़्तलिफ़ अंसरनि जे एटमनि जो ठहियलु हुजे। असांजे माहौल में केतिरा ई मालिक्यूल हिकु जहिड़नि ऐं साॻियनि अंसरनि जे एटमनि जा पिणु ठहियलु हूंदा आहिनि। हिन जो मतिलबु इहो थियो त जॾहिं कंहिं बि साॻिए अंसर जा ॿ या ॿिनि खां वधीक एटम पाण में मिलनि था त उन्हीअ अंसर जो हिकु मालिक्यूल ठही पवे थो। हवा में त अहिड़नि क़िस्मनि जा केतिरा ई मालिक्यूल मौजूदु आहिनि जीअं ऑक्सीजन जो मालिक्यूल O2 ऐं नाइट्रोजन जो मालिक्यूल N2 हूंदा आहिनि। आम अंसर ऐं उन्हनि जूं निशानियूं। कॉमन एलिमेंट्स एंड देयर सिम्बल्स। असांजे चौधारी जेकी बि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा एटम मौजूदु आहिनि से कंहिं न कंहिं अंसर जा ई त हूंदा आहिनि। सभिनी अंसरनि जा नाला रखियल आहिनि ऐं उन्हनि जूं के निशानियूं बि आहिनि। आम तौरु जेकी अंसर असांजे चौधारी मौजूदु हूंदा आहिनि से हेठि ॾिजनि था। आम अंसर, कॉमन एलिमेंट्स, सिम्बल। हाइड्रोजन जी निशानी आहे H, सोडियम जी निशानी आहे Na, कार्बन C, नाइट्रोजन N, ऑक्सीजन O, फ्लोरीन F, क्लोरीन Cl, पोटेशियम K, हीलियम He, नियॉन Ne, कैल्शियम Ca, सल्फर S, फास्फोरस P, एल्यूमिनियम Al, मैग्नीशियम Mg, आयरन यानी फौलाद Fe।
अंसर ॿियनि सभिनी शयुनि खां सादे में सादियूं शयूं हूंदा आहिनि। असांजे माहौल में अटकल 120 मुख़्तलिफ़ अंसर मालूम कया विया आहिनि। सभिनी अंसरनि जा नाला रखियल आहिनि ऐं उन्हनि जी सुञाणप जूं निशानियूं बि मुक़ररु कयल आहिनि। अंसर मुख़्तलिफ़ हालतुनि में मौजूदु हूंदा आहिनि ऐं उन्हनि जूं ख़ासियतूं बि हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। के अंसर गैस यानी गैशियस त के पाणियाट यानी लिक्विड त के वरी नहरी सख़्त यानी सॉलिड हालत में मौजूदु हूंदा आहिनि। के अंसर तमामु हल्का थियनि था त के सख़्त ऐं ॻरा थियनि। के अंसर चमकदार नज़र ईंदा आहिनि त कनि अंसरनि खे सन्हड़ियुनि चादरनि यानी शीट्स या वर्कनि में बदिलाए सघिबो आहे त कनि खे तारनि यानी वायर्स जी सूरत में बि आणे सघिबो आहे। अंसरनि खे संदनि तबई ख़ासियतुनि जे बुनियाद ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ कमनि लाइ कमु आणे सघिबो आहे। आम अंसरनि जो इस्तेमालु। हाइड्रोजन ॿियनि सभिनी अंसरनि खां हल्को अंसर आहे, जंहिं करे उनखे इश्तिहारी ऐं ॿियनि तक़रीबनि ऐं पार्टियुनि जे मौक़नि ते फूकड़नि में भरियो वेंदो आहे। एल्यूमिनियम, मैग्नीशियम ऐं आयरन या लोह सख़्त अंसर हूंदा आहिनि, जंहिं करे उन्हनि खे वॾनि इमारतनि, मोटर कारनि, पुलियनि ऐं घरनि ठाहिण लाइ कतब आणिबो आहे। अंसरनि जी दर्जाबंदी धातु ऐं गैर धातु। क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, मेटल्स एंड नॉन मेटल्स। हिन ज़मीन ते धातु ऐं गैर धातु अंसरनि जा ॿ वॾा ऐं अहम ग्रुप आहिनि। धातु आम गर्मी पद ते नहरा ऐं सख़्त हूंदा आहिनि। धातुनि मां वॾियूं ऐं सन्हड़ियूं शीटूं ऐं डिघियूं तारूं तयारु कयूं वेंदियूं आहिनि। गैर धातु घणो करे गैसनि जी सूरत में हूंदा आहिनि, पर उन्हनि मां के नहरा सॉलिड्स पिणु हूंदा आहिनि। मिसाल तौरु कोयलो ऐं गंदरफ यानी सल्फर गैर धातु अंसर गैर चमकदार ऐं नरम सॉफ्ट हूंदा आहिनि। गैर धातुनि मां कॾहिं बि सन्हियूं शीटूं या तारूं ठाहे न सघिबियूं आहिनि। धातु ऐं गैर धातु में कहिड़ो फ़र्क़ु आहे? धातु आम गर्मी जे दर्जे ते घणो करे नहरी हालत में हूंदा आहिनि। गैर धातु अंसर आम तौर ते गैस जी हालत में हूंदा आहिनि। धातु जे रिझण ऐं टहिकण वारा गर्मीअ जा दर्जा तमामु ऊचा हूंदा आहिनि। गैर धातु जे रिझण ऐं टहिकण वारा गर्मी जा दर्जा बि तमामु नंढा ऐं घटि हूंदा आहिनि। धातु गर्मी ऐं बिजली जा सुठा पसराईंदड़ हूंदा आहिनि, यानी उहे पाण मां बिजलीअ ऐं गर्मी खे आसानी सां गुज़ारे सघंदा आहिनि। गैर धातु अंसर गर्मी ऐं बिजली खे पसराए कीन सघंदा आहिनि, यानी उन्हनि मां बिजली ऐं गर्मी आसानी सां गुज़री कीन सघंदी आहे। धातु घणो करे चमकदार हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे शीटनि ऐं तारनि जी शिकिल में आणे सघिजे थो। धातु घणे दबाव ऐं छिक वारे ज़ोर खे बर्दाश्त करे सघंदा आहिनि। गैर धातु आम तौर ते गैर चमकदार ऐं नरम हूंदा आहिनि। हिननि खे कॾहिं बि सन्हड़ियुनि शीटनि, वर्कनि ऐं तारनि जी शिकिल में नथो आणे सघिजे। मुरकब कंपाउंड। मुरकब ॿ या ॿिनि खां वधीक अंसरनि जे पाण में कीमियाई मेलाप जे करे ठही पवंदा आहिनि। उन्हनि खे मुख़्तलिफ़ कीमियाई अमलनि जी मदद सां टोड़े वरी मेलाप कंदड़ असुल अंसरनि में बदिलाए सघिजे थो, पर अंसरनि खे कंहिं बि तरीक़े सां टोड़े सादनि जुज़नि में नथो बदिलाए सघिजे। मुख़्तलिफ़ अंसर मुख़्तलिफ़ मिक़दारनि रेशूज़ में पाण में मिली मुख़्तलिफ़ मुरकब ठाहे सघनि था। पाणी जेको हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन जे कीमियाई मेलाप जे करे ठहियलु आहे, सो पिणु मुरकब जो हिकु आम मिसाल आहे। कार्बन डाइऑक्साइड जेका कार्बन ऐं ऑक्सीजन जे कीमियाई मेलाप जे करे ठहियलु आहे, सा पिणु मुरकब जो हिकु ॿियो मिसाल आहे। आम इस्तेमाल वारो लूणु पिणु सोडियम अंसर ऐं क्लोरीन अंसर जे कीमियाई अमल सां ठहियलु हिकु मुरकब आहे, जॾहिं त खंडु कार्बन हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन जे कीमियाई मेलाप वारो मुरकब आहे। वॉशिंग सोडा यानी कपिड़नि धोइण वारी खार बि कार्बन ऐं ऑक्सीजन वारनि अंसरनि जो हिकु कीमियाई मुरकब आहे। मुरकबनि खे ख़ासि कीमियाई फार्मूलनि जे रस्ते ज़ाहिर करे सघिबो आहे।
ही फार्मूला हक़ीक़त में मेलाप कंदड़ अंसरनि जूं कीमियाई निशानियूं या अलामतूं हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि सां उन्हनि अंसरनि जो मिक़दारु पिणु ॼाणायल हूंदो आहे। जीअं त पाणी H2O, कार्बन डाइऑक्साइड CO2, लूणु या सोडियम क्लोराइड NaCl, वॉशिंग सोडा या सोडियम कार्बोनेट Na2CO3। मिलावतूं मिक्सचर्स। मिलावत में केतिरियूं ई शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि जंहिंमें ॿ या ॿिनि खां बि वधीक शयूं बि मौजूदु हूंदियूं आहिनि, पर उहे सभु कीमियाई तौरु पाण में मिलियल न हूंदियूं आहिनि। खाधो खुराक वारियूं केतिरियूं ई शयूं त फ़क़ति मिलावट ई त हूंदियूं आहिनि। कंहिं बि मिलावट में सभई मिलायल शयूं अंसर बि हूंदियूं आहिनि त वरी सभई शयूं मुरकब बि हूंदियूं आहिनि, या वरी अंसर ऐं मुरकब ॿिन्ही क़िस्मनि जूं शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि। कंहिं बि मिलावट में मिलायल शयूं नहरियूं, सॉलिड्स, पाणियाठ, लिक्विड्स या गैसिस जी हालत में मौजूदु थी सघनि थियूं। मिलावट जूं ख़ासियतूं उहे ई हूंदियूं आहिनि जेकी उन्हनि में मौजूदु मिलायल शयुनि जूं ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। मिसाल तौरु हवा केतिरनि ई शयुनि जहिड़ो ऑक्सीजन, नाइट्रोजन, कार्बन डाइऑक्साइड ऐं ॿियनि शयुनि जी मिलावट आहे। सलाद केतिरनि मुख़्तलिफ़ भाॼियुनि जी मिलावट हूंदो आहे। तव्हां मिलावट में मिलाईंदड़ शयुनि जो मिक़दारु बदिलाए बि सघो था। मिलावटूं ऐं मुरकब, कहिड़ो फ़र्क़ु आहे उन में? मिलावट में ॿ या ॿिनि खां वधीक शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि, पर उहे पाण में कीमियाई तौरु मिलियल न हूंदियूं आहिनि। मुरकब ॿ या ॿिनि खां वधीक अंसरनि जा ठहियल हूंदा आहिनि जेकी पाण में कीमियाई तौरु मिलियल हूंदा आहिनि। मिसाल तौरु पाणी ऐं आम इस्तेमाल वारो लूणु। मिलावट जूं ख़ासियतूं उहे ई हूंदियूं आहिनि जेकी उन में मिलायल शयुनि जूं हूंदियूं आहिनि। मुरकब जूं ख़ासियतूं उन में मौजूदु जुज़नि अंसरनि जे ख़ासियतुनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। मिलावट खे आसानी सां उन जी मिलायल शयुनि में अलॻि करे सघिजे थो। मुरकब खे संदसि जुज़नि में फ़क़ति कीमियाई तरीक़नि सां टोड़े अलॻि करे सघिजे थो। मिलावट जे शयुनि खे कंहिं मुक़ररु मिक़दार खां सवाइ पाण में मिलाए सघिजे थो। मुरकब जे जुज़नि खे फ़क़ति मुक़ररु कयल मिक़दार में ई कीमियाई तौरु मिलाए सघिजे थो। जंहिं आम मिलावट सां असांजो रोज़मर्रा ज़िंदगी जो वास्तो पवे थो सा आहे हवा। हवा में केतिरनि ई गैसनि जी मिलावट यानी मिक्सचर आहे, जंहिंमें नाइट्रोजन 78%, ऑक्सीजन 21%, कार्बन डाइऑक्साइड 0.037%, ॿियूं गैसूं 0.9% मौजूदु हूंदियूं आहिनि। असांजी रोज़मर्रा ज़िंदगी ऐं माहौल में इस्तेमालु थींदड़ मिलावटूं। स्टील, आयरन यानी फौलाद ऐं कार्बन जी मिलावट हूंदी आहे जेका रिध बचाव जे थांवनि में आम तौरु इस्तेमालु थिए थो। शरबत, खंड, पाणी ऐं गुलाब जे अर्क जी मिलावट हूंदी आहे। चांहि पिणु पाणी, चांहि जे पननि जे अर्क, खीर ऐं खंड जी मिलावट हूंदी आहे। कार्बन डाइऑक्साइड जा ज़रिया सोर्सिस। जेको मुरकब शयुनि जे ॿरण जे करे पैदा थी असांजी फ़िज़ा एटमॉस्फेयर में मिलंदो रहे थो सा कार्बन डाइऑक्साइड गैस आहे। कार्बन डाइऑक्साइड में हिकु एटम कार्बन जो ऐं 2 एटम ऑक्सीजन जा हूंदा आहिनि। कार्बन डाइऑक्साइड मोटर गाॾियुनि ऐं कारनि मां निकिरंदड़ दूंहें, साह खणणु, मैदनी ॿारण या फाज़िल शयुनि, काठ, कोयले जे ॿरण सां ख़ारिज थिए थी। माहौल ते कार्बन डाइऑक्साइड जा के ख़राब असर बि थियनि था। कार्बन डाइऑक्साइड इंसान जे फिफड़नि लाइ नुक़सानकार आहे। ग्रीन हाउस इफेक्ट जे करे आलमी गरमाइश में वाधारे जो पिणु अहम सबबु आहे। कार्बन डाइऑक्साइड जे हिन क़िस्म जे नुक़सानकार असरनि खां बचण लाइ तवानाई जा मुतबादिल ज़रिया जहिड़ोकि शमसी तवानाई, सोलर एनर्जी, हवा जी तवानाई खे मैदनी शयुनि जे ॿारण, फॉसिल फ्यूल्स जे बजाए इस्तेमालु करणु, वधीक वण ऐं ॿूटा पोखणु जेकी कार्बन डाइऑक्साइड खे रोशनाई तरकीब वारे अमल जे ज़रिए ग्लूकोस ऐं ऑक्सीजन में बदिलाए सघनि था। मिलावट जे जुज़नि खे अलॻि अलॻि करण जा ज़रिया। नंबर 1 छाणणु, फिल्ट्रेशन।
नंबर 2 कलमाइण क्रिस्टलाइज़ेशन, चुकाइण डिस्टिलेशन, काफूरजण सब्लिमेशन, रंग तज्ज़ियाती कागज़ पेपर क्रोमेटोग्राफी, छाणण फिल्ट्रेशन। हिन तरीक़े सां मिलावट मां अणगणदड़ नहरियुनि शयुनि खे धार करे सघिबो आहे। असां कंहिं ॻाढ़ींदड़ शइ सॉल्वेंट मां अणगणदड़ ज़रड़नि खे छाणपने या फिल्टर पेपर जे रस्ते अलॻि करे सघंदा आहियूं। इन तरीक़े सां असां छाणण वारे अमल फिल्ट्रेशन सां साफ़ ॻाढ़ींदड़ शइ हासिलु करे सघंदा आहियूं। कलमाइण क्रिस्टलाइज़ेशन, लूण जी ॻाढ़ मां लूणु यानी ॻरंदड़ शइ खे हिकिड़े ॿिए तरीक़े सां धार करे सघूं था। हिन अमल या तरीक़े खे कलमाइण वारो अमल चइबो आहे। गरम रचियल ॻाढ़ सेचुरेटेड सोल्यूशन खे थधो करे कलम यानी नहरी ॻरंदड़ शइ जा हासिलु करण वारे तरीक़े कलमाइण वारो तरीक़ो चइबो आहे। कलमाइण वारो तरीक़ो ॻाढ़ मां ॻरंदड़ नहरी शइ खे ॿीहर हासिलु करण लाइ इस्तेमालु कबो आहे। चुकाइण डिस्टिलेशन, हिन तरीक़े सां कंहिं पाणियाट शइ खे निज यानी प्योर ऐं साफ़ बनाइण लाइ इस्तेमालु कबो आहे। जॾहिं असां कंहिं पाणियाठ लिक्विड मसलन समुंड जे पाणी खे टहिकाईंदा आहियूं त उहो बाफ़ जी शिकिल अख़्तियार कंदो आहे ऐं बुख़ारनि जी सूरत में हवा में मिली वेंदो आहे ऐं पोयां उन जा जुज़ा यानी नहरियूं शयूं रहिजी वेंदियूं आहिनि। असां बाफ़ खे थधो करे वरी पाणियाठ में बदिलाए सघूं था। असां हिन तरीक़े सां समुंड मां पीअण जो पाणी हासिलु करे सघंदा आहियूं। हिन तरीक़े सां हासिलु कयल पाणी खे चुकायल पाणी डिस्टिल्ड वाटर चइबो आहे। काफूरजण सब्लिमेशन, हिन तरीक़े सां कंहिं नहरी शइ खे साफ़ ऐं निज बनायो वेंदो आहे। जॾहिं असां कंहिं गैस में बदिलजंदड़ नहरी शइ जहिड़ोकि आयोडीन, काफूर, कैम्फर या ख़ुश्क बर्फ़ यानी नहरे कार्बन डाइऑक्साइड जी कंहिं मिलावट खे गरम कंदा आहियूं त उहा नहरी शइ पाणियाठ वारी हालत में बदिलजण खां सवाइ सौ सिधो बुख़ारनि ऐं गैस जी सूरत में अची वेंदी आहे। काफूरजण उहो अमल आहे जंहिंमें कंहिं नहरे जिस्म खे बुख़ारनि यानी गैस वारी हालत में बदिलाए उनखे थधो करे वरी ॿीहर सौ सिधो नहरी हालत में बदिलाए सघिबो आहे। काफूर थियल शइ सब्लिमेड कीमियाई तौरु अणबदिलियल हालत में ई हासिलु थी वेंदी आहे। हिन काफूरजण वारे तरीक़े सां शयुनि खे साफ़ ऐं निज बनायो वेंदो आहे। हिननि शयुनि खे बंदि थांवनि या रिटॉर्ट्स में ॻाढ़े निशान थियल गर्मी जे दर्जे ताईं गरम कयो वेंदो आहे। रंग तज्ज़ियाती कागज़ पेपर क्रोमेटोग्राफी, रंग तज्ज़ियाती उहो तरीक़ो आहे जंहिंजे वसीले रंगीन कीमियाई शयुनि ख़ासि करे रंगनि यानी डाइस खे जुदा करे उन्हनि शयुनि जी सुञाणप कई वेंदी आहे। हिन तरीक़े में बिल्कुलु साफ़ ऐं सही मवाद यानी शयूं इस्तेमालु करणु निहायत ज़रूरी आहिनि। हिननि में फिल्टर पेपर वारो तरीक़ो तमामु कारआमद तरीक़ो आहे। हिन तरीक़े में मुतहरिक मवाद इस्तेमालु थींदो आहे जेको अहिड़ो पाणियाठ हूंदो आहे जंहिंमें आज़माइश वारो रंग ॻरी सघंदो आहे। कलमाइण यानी क्रिस्टलाइज़ेशन, हिन तरीक़े में ॻरंदड़ शइ गरम रचियल ॻाढ़ सेचुरेटेड सॉल्यूशन खे थधो करे उन जा कलम या दाणा हासिलु कबा आहिनि। हिन तरीक़े खे कलमाइण वारो तरीक़ो चइबो आहे। हिन तरीक़े जे वसीले असां नहरी शइ खे उन जे ॻाढ़ सॉल्यूशन मां ॿीहर हासिलु करे सघंदा आहियूं। प्यारा शागिर्दो, अॼु जी वीडियो हिते ख़तमु थी। तव्हां वीडियो खे बार बार ॾिसो त इनशाअल्लाह हीउ बाब तव्हांखे चङी तरह सम्झ में अची वेंदो। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे शेयर कयो, लाइक कयो।